अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग जो तमाम व्यूअर्स के कीअं हो ठीक आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि तबियतूं कीअं आहिनि छा कुझु थी रहियो आहे छा कुझु प्लानिंग में आहे छा कुझु अञा करिणो आहे छा कुझु अञा सिर्फ़ु सोचे रहिया आहियो। अच्छा जी अॼु कुझु थोरी सी अल्हम्दुलिल्लाह तबियत में कुझु बहितरी फील थी रही आहे ऐं हूअं बि तबियत बहितर हुजे या न हुजे पर मूंखे लॻे थो हिकु कनेक्शन मुंहिंजे व्यूअर्स सां एतिरो स्ट्रॉन्ग आहे त जॾहिं बि अगरि तबियत बि सही न हूंदी आहे कुझु ॿिया मसइला बि अगरि ख़ुदा न ख़ास्ता ज़िंदगी में हली रहिया हूंदा आहिनि काफ़ी सारा मसइला आहिनि जिन जे बारे में जेके हर कंहिंजी ज़िंदगी में किथे न किथे कुझु न कुझु हली रहियो हूंदो आहे। उन खां पोइ बि जॾहिं तव्हां जॾहिं दिलि खोले वेलकम कंदा आहियो तव्हां जॾहिं दिलि खोले एक्सेप्ट कंदा आहियो तव्हां सां जॾहिं सलाम वालेकुम सलाम थींदो आहे को हाल अहिवाल थींदो आहे ख़बर न आहे उहे तमामु शयूं किथे उहे वैनिश थी वेंदियूं आहिनि किथे ईअं लॻंदो आहे किथे ग़ाइबु थी वियूं आहिनि किथे उहे हली वियूं आहिनि किथे शायदि ज़िंदगी में इहे सभु कुझु शयूं हुयूं ई न फॉर द टाइम पीरियड ईअं लॻंदो आहे ऐं जॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी में उन्हनि तमामु शयुनि जो पूरे तरीक़े सां शुमारु कयो था उन्हनि फीलिंग्स जो जेके तव्हांजे प्यारनि सां आहिनि तव्हांजे व्यूअर्स सां आहिनि उन्हनि फीलिंग्स खे तव्हां 100% पंहिंजी ज़िंदगी में शुमारु था कयो त यकीन कयो तमामु जेके तकलीफ़ूं आहिनि तमामु जेके मुश्किलूं आहिनि तबियत में नासाज़ी आहे उहा किथे ग़ाइबु थी वञे। अच्छा जॾहिं तव्हां इन्हनि तमामु शयुनि जी ॻाल्हि कयो था ईअं ई जेको रिश्तो असांजे व्यूअर्स सां गॾु हूंदो आहे हिन कैमरा जे थ्रू ईअं ई काफ़ी सारा अहिड़ा रिश्ता हूंदा आहिनि जेका असांजा पंहिंजे प्यारनि सां बि गॾु हूंदा आहिनि। ज़िंदगी में को न को अहिड़ो ज़रूरु असां वटि हूंदो आहे माण्हू जंहिंसां असांजी मोहबत ॾाढी हूंदी आहे। अच्छा को न को शायदि असां जॾहिं मोहबत जी ॻाल्हि कयूं त लिस्ट असां वटि वरी अची वेंदी आहे त जी फलां सां बि मोहबत आहे पेरेंट्स सां बि आहे ॿारनि सां बि आहे भेण भाउरनि सां बि आहे। बिल्कुलु शायदि मोहबत जी का बि सीमा न आहे मोहबत जो को बि हिकु फुल स्टॉप न आहे। हा ज़िंदगी में पॉज़िस ज़रूरु ईंदा आहिनि चाहे उहा मोहबत हुजे या ज़िंदगी हुजे बट को बि शायदि फुल स्टॉप मोहबत जो जंहिंखे असां बयानु करे सघूं उहो न आहे। पर तव्हांजी ज़िंदगी में हिकु माण्हू अहिड़ो ज़रूरु हूंदो आहे जंहिं वटि वञी तव्हांखे सुकून मिलंदो आहे। कॾहिं कॾहिं उहो माण्हू तव्हांजी माउ जी शक्ल में हूंदो आहे कॾहिं कॾहिं उहो माण्हू तव्हांजे फादर जी शक्ल में हूंदो आहे कॾहिं ॿारनि जी शक्ल में कॾहिं हमसाथी जी शक्ल में या हमसफ़र जे शक्ल में या पोइ कॾहिं कॾहिं को अहिड़ो दोस्त तव्हांखे मिलंदो आहे जंहिंसां तव्हांजी दिलि जूं ॻाल्हियूं करण जी दिलि चवंदी आहे। कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त उनखे तमामु उहे मसइला जेके आहिनि उहे ॿुधाइजनि जेके ज़िंदगी में हली रहिया आहिनि ऐं द मोमेंट तव्हां उन्हनि सां उहे ॻाल्हियूं शेयर कंदा आहियो तव्हांजा उहे मसइला जेके आहिनि उहे शायदि मसइला उते जो उते हुजनि उहा जेको प्रॉब्लम आहे उते जो उते हुजे पर हुनजी फील इलाही घटिजी वेंदी आहे। सो अगरि तव्हांजी ज़िंदगी में अहिड़ा प्यारा प्यारा माण्हू तव्हां सां गॾु आहिनि त उन्हनि खे पाण सां गॾु रखण जी कोशिशि कयो उन्हनि खे सुञाणण जी कोशिशि कयो उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कयो उन्हनि खे पाण वटि रखण जी कोशिशि कयो बिकॉज़ यकीन कयो उहे माण्हू ॾाढा अनमोल हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी वैल्यू तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं उहे ज़िंदगी में तव्हां खां परे थी वेंदा आहिनि ऐं जॾहिं उहे परे थींदा आहिनि उन खां पोइ ज़िंदगी जेके ठोकरूं हणंदी आहे न पोइ ख़बर पवंदी आहे त यार असां कुझु बि करे रहिया हुआसीं न पर पोयां केरु हो। ऐं इहो अक्सर इहो थींदो आहे असां सां त जेॾीमहिल असां वटि का शइ हूंदी आहे असां हुनखे ॾाढो फॉर ग्रांटेड वठंदा आहियूं असांखे लॻंदो आहे त यार मतिलबु ठीकु आहे सही आहे न हूंदो त छा थींदो कुझु न थींदो पर जेॾीमहिल उहा शइ वाक़ई न हूंदी आहे असली उनजी वैल्यू उनजो असरु असांखे तॾहिं ख़बर पवंदी आहे। ऐं अफ़सोस जी वरी ॻाल्हि इहा आहे त असां तमामु माण्हू असां ॿियनि जे एक्सपीरियंसिस मां कोन सिखंदा आहियूं असां जेसिताईं पाण उहा ठोकर न खायूं पाण उन माण्हू खे न विञायूं तेसिताईं असांखे ॻाल्हि सम्झ में बि कोन ईंदी आहे। वॾा फ़लसफ़ा वॾा किताब असां पढ़ी छॾिया पर उन खां पोइ बि असांखे इहा सिंपल ॻाल्हि सम्झ में कोन आई त जेको एक्सपीरियंस माण्हुनि जो आहे तव्हांजे सराउंडिंग में जेके माण्हू आहिनि उन्हनि जो आहे उनजे एक्सपीरियंस खां असां अॼु बि कोन सिखी सघिया आहियूं। असां अॼु बि हर शइ हर ठोकर जेसिताईं पाण कोन खाईंदा आहियूं तेसिताईं असांखे सम्झ में ॻाल्हि कोन ईंदी आहे। अच्छा जी प्रोग्राम की तरफ़ अचूं था ऐं इहे जेका गले में जेका खिचखिच आहे ईअं ई रहंदी ऐं तमामु जेको मौसम आहे ईअं ई रहंदो। ख़ैर जी त असां खणो नथा ॻाल्हायूं असां घटि ॻाल्हायूं सुठो प्रोग्राम करण जी कोशिशि था कयूं। हाशिम भाई सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई। वालेकुम सलाम। छा हाल आहे ठीकु आहियो ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ज़बरदस्त। तबियत ठीकु आहे हाशिम भाई? फिट फाट। कीअं आहे ज़िंदगी हाशिम भाई? ज़िंदगी भी बहितरीन आहे माशाल्लाह माशाल्लाह। हाशिम भाई छा सोचियो अॼु सुबुह जो? मां बसि दुआ घुरी वाक़ई सीरियसली कि यार सेहतमंद रहे माण्हू सेहतमंद रहे। ओहो हाशिम भाई अॼुकल्ह न गुज़िरियल कुझु हिकु ॿ महीननि में असांखे एक्चुअली हाशिम भाई सिहत ॿुधाई आहे हूअं हाशिम भाई जे साम्हूं 10 ॻाल्हियूं चई छॾियो हाशिम भाई चवंदा मां त कुझु कोन्हे हाणे ख़बर पई नी बिल्कुलु पई सिहत हिकु अनमोल तोहफ़ो आहे। हेल्थ इज़ वेल्थ इहे तमामु सबक़ यादि अचनि पिया तव्हांखे? यकीन कयो मां अकेलो वेही ऐं अल्लाह खां दुआ पियो करियां कि यार जेको सेहतमंद आहे हुनजो शुक्र अदा करणु खपे। बिल्कुलु ऐं वॾी नेमत आहे। बिल्कुलु छो जो जॾहिं तव्हां बिल्कुलु फिट हूंदा ऐं वरी थोरो तव्हांखे झटको लॻंदो आहे त का शइ तव्हांखे जेको आहे सो एॾो परे लॻंदी आहे जेको अची पई आहे। बिल्कुलु इहा ई आहे
या एक्सपेरिमेंट्स एक्चुअली थिया आहिनि हाँ त जॾहिं तव्हां हिकु नॉर्मल को हिकिड़ो न हिकिड़ो ख़ाली ग्लास जेको वेटलेस ग्लास आहे जंहिंजो मतिलबु वेटलेस त न हर कुझु त हुनजो वेट आहे पर तव्हांजे लाइ उहो वेटलेस आहे तव्हां हुनखे हथ में खणी बीहो तव्हां शायदि 1 मिंट खणी बीहंदो ख़बर न पवंदी 2 मिंट तव्हां ख़बर पवंदी त हा गिलास हथ में आहे 3 मिंट ख़बर पवंदी त यार हे हाणे थोरो ॾुखियो पियो लॻे ईअं कंदे कंदे हिकु टाइम ईंदो जेको तव्हांखे उहो गिलास भारी लॻणु शुरू कंदो सो इहे एक्सपेरिमेंट्स एक्चुअली थिया आहिनि जेके इंसान जा कॾहिं कॾहिं हूंदो आहे न इंसान पंहिंजे दिलनि में बि ॾाढा सारा ग्रीफ रखंदो आहे त उन्हनि ग्रीफ्स खे बि जेको आहे न उनखे छॾण जी कोशिशि कयो बिकॉज़ उहो हिकु टाइम ईंदो जेॾी महिल तव्हांजे लाइ उहो बर्डन थी वेंदा अच्छा जी महिमान जी तरफ़ वञूं था अॼु सुबुह सुबुह थोरो फ़लसफ़े इन मां ॻाल्हियूं असांजे ज़हन में ख़बर न आहे छो पियूं अचनि शायदि कुझु अहिड़ा महिमान असां सां गॾु अची विया आहिनि जिन जी वाइफ जेका आहे उहा असां ताईं पहुचे थी ऐं पाण माशाल्लाह सां हिकु ॾाढा ज़बरदस्त शाइर आहिनि राइटर आहिनि पंहिंजो रवैयनि ते ॾाढो ख़ूबसूरत ॾाढो सुठो ॾाढो प्यारो कमु थियल आहे न सिर्फ़ु तव्हांजे मुंहिंजे रवैयनि ते ॿारनि जे रवैयनि ते जनाब जो कमु थियल आहे ऐं इन सां गॾोगॾु पाण CEO आहिनि कथा ऑटोबायोग्राफी अकेडमी हैदराबाद जा ॾाढी हिकु ज़बरदस्त पर्सनैलिटी खोड़ सारा किताब आहिनि जेके जनाब पंहिंजे लफ़्ज़नि में तहरीर कया आहिनि ऑटोबायोग्राफीज़ आहिनि जेके पंहिंजे लफ़्ज़नि में जनाब तहरीर कयूं आहिनि सां गॾु अली इज़हार साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं हो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो अल्लाह जे एहसान तबियत ठीकु आहे दुआ तव्हांजी अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी कीअं आहे अली इज़हार साहिब तव्हां हिकिड़ी इंट्रो में ॾाढी भली ॻाल्हि कई त ज़िंदगी पाण हिकिड़ो किताबु आहे असां भली सवें किताब पढ़ूं उहे सभु ॿार हूंदा आहिनि जेसिताईं असां ज़िंदगीअ खे पाण नथा पढ़ूं ऐं ज़िंदगी असां पढ़ूं न पढ़ूं ज़िंदगी असांखे पढ़ाईंदी आहे वेरी ट्रू सो ज़िंदगी कमाल जो किताबु आहे ऐं जंहिं ज़िंदगी पढ़ी आहे उहो कामयाबु आहे उहो कामयाबु उहो आहे कामयाबु वाह जी वाह सो अॼु थोरो थोरो पंहिंजे नाज़रीन खे ज़िंदगी पढ़ण जा इशारा सम्झाइण जी बि इंशाल्लाह प्रोग्राम में कोशिशि कंदासीं तव्हांजे लफ़्ज़नि में इंशाल्लाह जल्दी सां हिकु ब्रेक जी तरफ़ हली वञूं था अॼु सभु कुझु ख़बर न छो इमरजेंसी में छो पियो थिए कल्ह ख़बर थी कुझु चैनल में हलचल थी आहे वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कंदा नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक जी असांजे प्रोग्राम जे हिन हिसे में हिकु ॿियूं महिमान आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे पाण हिकु सीनियर लीडर आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं गॾोगॾु पॉलिटिकल एनालिस्ट बि आहिनि ऐं सोशल एक्टिविस्ट बि आहिनि इन सां गॾोगॾु पाण हिकु फैशन डिज़ाइनर बि आहिनि ऐं हर्बलिस्ट बि आहिनि असां गॾु तशरीफ़ रखनि थी उज़मा कामरान साहिबा अस्सलाम वालेकुम वालेकुम कीअं सलाम हो ठीकु आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह मैं तबियत खैरियत ठीक है? कैसी हैं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं गुज़रे पई मसरूफियात के साथ जिंदगी गुजर रही है कहाँ मसरूफियात इतनी मसरूफियात होती है घर सोशल फिर पता आपको मीडिया पॉलिटिक्स हाँ फिर वर्किंग मदर यस एक मदर वाला भी तो फैक्टर आ गया वो तो जिंदगी में मोस्ट भाई इम्पोर्टेंट है वो लाइफ में वो ना हो तो फिर आप है ही नहीं हाँ तो ये इसको तो संभालना ही है ना कैसा घर में काम की बातें तो करते रहेंगे अपनी बातें करते हैं घर बाहर कैसा है बच्चे कैसे हैं बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह सब कुछ सेट है माशाल्लाह बहुत अच्छी बात है अच्छा मुझे ये तो बताइए जब से आप हर्बलिस्ट हुई हैं ये सारे जो हर्बल टोटके अपने ऊपर तो नहीं आजमा रही हैं आप यंग से यंग तर होती जा रही हैं ये क्या हो रहा है ये नहीं ऐसा नहीं है टोटकों का टाइम पे तो मिलना चाहिए हाँ बता देती हूँ अपने ऊपर अप्लाई करने में बहुत दिक्कत महसूस होती है क्योंकि फिर वो कौन उठे कौन बनाए कौन करे हाँ ये तो है अच्छा ये अचानक से जिंदगी में एक हर्बलिस्ट होने का जो ये टर्न आया है क्या आप जरूरत समझी या ये कोई बचपन का कोई पुरानी नहीं ये पहले से था और मैंने कहा कि इसको मैं पब्लिक को भी जो है वो शो ऑफ करूं हाँ क्योंकि ज़ाहिर से लोग पूछते हैं तो फिर उन्हें बताती हूँ तो फिर जितने लोगों को पता होगा उतने लोग जो है वो मालूमात मुझसे लेंगे हाँ। तो कहते हैं ना इल्म बांटने से बढ़ता है बिल्कुल बिल्कुल तो ये तो बड़ी खिदमत बड़ी खल्क आपने है। खूबसूरत बात की वाकई में अच्छा जी उसके साथ साथ फैशन डिजाइनिंग भी एक नई चीज़ जो आपकी ज़िंदगी में ऐड ऑन हुई है वो कैसी चल रही है शुरू से देखा नहीं मेरी ड्रेसिंग चेंज होती है वो फैशन डिजाइनर की वजह से ही होती है हाँ तो अब ये सोचा कि उसको मार्केट में लाना चाहिए उस टैलेंट को भी पहले भी market था मैंने कोविड में जो है उसको वाइंड अप कर दिया था में। हाँ क्योंकि वो आगे हालात और अब आप घर में ही बिल्कुल बंद होके रह गए थे बट मैंने दोबारा उसको रिन्यू किया
जबरदस्त जबरदस्त. तो अब अल्हम्दुलिल्लाह सब कुछ बहुत अच्छा चल रहा है, बिजी चल रहा है, लेकिन बहुत अच्छा, बहुत स्मूथ चल रहा है. बहुत अच्छी बात है. अच्छा जी, हम आज जो अपने पंहिंजे प्रोग्राम में जेके असां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं, उन में खोड़ सारी ओड़ियूं ॻाल्हियूं बि आहिनि जेके तव्हां जूं तव्हांजे प्यारनि सां रिलेटेड आहिनि, तव्हांजे करीब करीब माण्हुनि सां रिलेटेड आहिनि. उस्मा साहिबा, आपसे भी, आपकी तरफ भी आना चाहूँगी. हम सुबह सुबह ये बात कर रहे थे कि आपकी ज़िंदगी में कोई एक ऐसा शख्स ज़रूर होता है जिसके पास आपको, चाहे उसके पास उस परेशानी का हल ना हो, लेकिन आपको लगता है कि अगर मैं इसको बता दूंगा तो बस मेरी परेशानी कहीं ट्रांसफर हो गई. ऐसा कौन है जिंदगी में? हस्बैंड. ये तो बड़ी गहरी बात कर दी. गहरी बात कर दी, सच्ची बात कर दी. हाँ, सच्ची बात कर दी. सच्ची बात कर दी. चले, ये तो बहुत अच्छी बात है. हिन तरफ इज़हार साहब, तव्हांजी ज़िंदगी में केरु अहिड़ो माण्हू? अच्छा, खोड़ आहिनि, सारा माण्हू आहिनि, पर मां हिकिड़ो जुमिलो चवणु चाहियां थो त जी, दोस्त, जंहिं माण्हुनि जा दोस्त आहिनि, उहो कॾहिं अकेलो न थींदो आहे. उहो कॾहिं कंहिं साइकेट्रिस्ट ॾे कोन वेंदो आहे, साइकोलॉजिस्ट ॾे कोन वेंदो आहे, का थेरेपी कोन कंदो आहे. छो त असीं जॾहिं पंहिंजा मामला, पंहिंजा मसइला जेके अक्सर बेशितर मुंझियल हूंदा आहिनि, उहे असांखे ॿुधण वारो को हूंदो आहे. जेका वेगाणप आहिनि, वेगाणप अॼुकल्ह वॾी बीमारी आहे नफ़्सियाती. तव्हां अकेला आहियो, तव्हां अंदरि छा पिया सोचियो, तव्हां जे अंदरि छा पियो हले, ॻाल्हाए कोन थो माण्हू पंहिंजी ज़ात जे कमरे जी खिड़की अंदरां बंदि थो करे छॾे, कुंडी ॾेई दरवाज़ो बंदि थो करे, रोशनदान बंदि थो करे छॾे. हाणे पोइ जी जेका वेगाणप आई, उहा ख़तरनाक थिए थी. त आउं हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां त जंहिं माण्हू जा दोस्त आहिनि न, उहो ॾाढो ख़ुशनसीबु आहे. दोस्त त वॾी अयाशी आहे. हिकिड़ो दोस्त, जेकॾहिं हिकिड़ो, पाइलो कहिड़ो चए थो त सॼी दुनिया में को हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे, को हिकिड़ो कमु अहिड़ो आहे जंहिंसां माण्हू सां ॻाल्हाईंदे, उहो कमु कंदे तव्हां विञाइजी वेंदा आहियो. जॾहिं तव्हां विञाइजी वञो, तव्हां खां तव्हांजो माज़ी माना डिप्रेशन ऐं मुस्तक़बिल माना एंज़ाइटी उहा ख़तमु थी वञे, त तव्हां हाल में रहंदा आहियो, तव्हां हलंदड़ लम्हे में जीअंदा आहियो. उहो माण्हू जेको तव्हांजो महबूब थी सघे थो, तव्हांजो दोस्त थी सघे थो, तव्हांजी माउ थी सघे थी, तव्हांजी ज़ाल थी सघे थी. मैडम ॾाढी भली ॻाल्हि कई. इहे रिश्ता एक्चुअली इहे ई आहिनि जेके डॉक्टर्स, दे आर रियल डॉक्टर्स. त इहे जेकॾहिं आहिनि त असीं वेगाणा कोन थींदा आहियूं, असां घणो जीअंदा आहियूं. जिन रिश्तनि जे विच में बॉन्डिंग हूंदी आहे, उहे रिश्ता घणो जीअंदा आहिनि. सही. पोढ़ा घटि माना देरि सां थींदा आहिनि. पोढ़ा त थियणो आहे, पर उहे टुटंदा कोन आहिनि. सो ही कमाल आहे उन्हनि उन ॻांढापे जो जेको असां पंहिंजनि वेझनि, उहे ज़रूरी न आहे त उहो रिश्ते में हुजनि. उहो को दोस्त थी सघे थो. सही. ऐं घणो करे दोस्त ई तव्हांजा, मां हिकिड़ो जुमिलो चवंदो आहियां त दोस्त कमाल जी नेमत आहिनि, जेके कुल्हो बि ॾींदा आहिनि ऐं कुल्हो बि ॾींदा आहिनि. जीअरे बि तव्हांखे कुल्हो ॾींदा आहिनि, जीअं तव्हां रोई सघो, तव्हां पंहिंजो भार लाहे सघो, हल्का थी सघो, ऐं तव्हां जॾहिं न हूंदा आहियो त पोइ कुल्हो ॾींदा आहिनि. बिल्कुलु. सो दोस्त वर्थ आहे बुनियाद ते. माण्हूअ जो वॾे में वॾो ख़ज़ानो दोस्त आहे. ख़ज़ानो आहे, बिल्कुलु ईअं आहे. ऐं चवंदा आहिनि त दोस्त जेके आहिनि, काफ़ी सारा उहे रिश्ता जेके ब्लड रिलेटिव्स आहिनि, उहे तव्हां पाण कोन सिलेक्ट कंदा आहियो. उहा नेचर करे छॾंदी आहे, उहे तव्हांखे मिली वेंदा आहिनि. पर जेके तव्हांजा दोस्त आहिनि, उहे ॾाढो सोचे सम्झी सिलेक्ट कयो, बिकॉज़ उन जी जेका पावर आहे उहा तव्हांजे हथ में आहे. अगरि तव्हां सुठा दोस्त सिलेक्ट कंदा आहियो, ज़िंदगी सुठी थी वेंदी आहे. पर ख़ुदा न ख़ास्ता अगरि का अहिड़ा दोस्त तव्हां सिलेक्ट करे छॾिया जेके पाण बि ख़ुदा न ख़ास्ता कंहिं बुरे कम में हुजनि, तव्हांखे बि कंहिं बुरे कम में खणी वञनि, चाहे तव्हां बुरा हुजो या न हुजो, पर तव्हांजी जेका गैदरिंग आहे उहा तव्हांजी नेचर ते, तव्हांजे ॻाल्हाइण ते, तव्हांजे उथण वेहण ते, तव्हांजी ज़िंदगी ते ॾाढो असरअंदाज़ करे थी. ईअं ई आहे. कमाल जी ॻाल्हि कई अथव, कमाल जी ॻाल्हि कई अथव. इन में ॿ एक्सपेक्ट आहिनि. हिकु त दोस्त तव्हांजा कहिड़ा आहिनि, इहो तव्हां ते डिपेंड थो करे. सही. त तव्हांजो ख़मीर कहिड़ो आहे. जेकॾहिं को माण्हू जुआरी आहे त उहो जुआरी दोस्त ॻोल्हे वठंदो. जेकॾहिं को नशई आहे त नशई दोस्त ॻोल्हे वठंदो, छो त हू पंहिंजो रिलेटेड समाज ॻोल्हे वठंदो आहे. ॿियो वरी हूंदो आहे त हिकिड़ा कुझु ॻांढापा हूंदा आहिनि जेके थी वेंदा आहिनि, उहो जंहिंखे
लतीफ़ साईं चयो आहे न त कुंडी लॻी वेंदी आहे, ख़बर न आहे हिकिड़े लम्हे में रिश्तो जुड़ी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं तव्हां सां गॾु को माण्हू सफ़र कंदो आहे ऐं फ़र्ज़ु कयो त हैदराबाद खां कराची ताईं या सखर खां कराचीअ ताईं तव्हां सॼो रस्तो चुप वेठा हूंदा आहियो, तव्हां हुन खां डिॼंदा आहियो, हू तव्हां खां डिॼंदो आहे। ठीकु टोल प्लाज़ा क्रॉस करण खां पोइ कंहिं बहाने तव्हां ॻाल्हाईंदा आहियो, तव्हां हैरान थी वेंदा आहियो त एॾो ख़ूबसूरत माण्हू आहे, ऐं वेंदे महिल हू तव्हांखे नंबर ॾींदो आहे, तव्हां हुनखे नंबर ॾींदो आहे, रेस्ट ऑफ लाइफ तव्हां दोस्त हूंदा आहियो। हाणे दोस्तनि जे मामले में इहा ॻाल्हि ॾाढी भली आहे त हिकु त तव्हांजो ख़मीर छा आहे, ॿियो समाज असांजो जेके बुराइयुनि जो वॾे में वॾो चैनल आहे उहो दोस्त आहे। ऐं अॼुकल्ह नशे वारे हवाले सां कमु पियो कयां, हिकिड़े किताब ते पियो कमु कयां, या मुंहिंजी उन में जेका बि रिसर्च आहे उन में नशे में मुख़्तलिफ़ रवैया, घर जा रवैया आहिनि, ॿार ते तशद्दुद आहे, जेका मिसकम्युनिकेशन आहे माउ ऐं पीउ जे विच में ऐं ॿार जे विच में जेका पुल टुटल आहे न कम्युनिकेशन जी, उहा बि आहे। पर वॾे में वॾो फैक्टर दोस्त आहे। मिसाल हिकिड़े ॿार खे तव्हां पंहिंजे घर में हंज में आहे तव्हां वटि आहे, अङण में आहे तव्हां वटि आहे, तव्हां अंडर योर वॉच आहे, तव्हां उनखे ॾिसो पिया था, पाड़े में वञे थो तव्हां उनखे मॉनिटर कयो था, प्राइमरी स्कूल में वञे थो उहो बि वेझो हूंदो आहे तव्हांखे मॉनिटर, जीअं जीअं परे परे थींदो वेंदो आहे न, हाई स्कूल, पोइ कॉलेज, पोइ यूनिवर्सिटी, पोइ उनखे दोस्त नवां मिलंदा आहिनि। इन करे दोस्तनि ते पंहिंजे बि ऐं पंहिंजनि ॿारनि जे दोस्तनि ते नज़र रखो। उहो इन करे त सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं कंहिं ग़लति समाज में, छो त फस्ट रो उनजी ॾाढी फस्ट क्लास आहे, पर उन खां पोइ ते उनजी डाइवर्जन्स आहिनि न, दोस्तनि जा दोस्त, सेकेंड रो, थर्ड रो, अलाए किथे जेकॾहिं को अहिड़ो ग़लति माण्हू या ग़लति समाज जो माण्हू मिली वञे त हू भटकी सघे थो। तो मशहूरु चवणी आहे त तव्हां पंहिंजे दोस्तनि मां सुञाता वेंदा आहियो। तव्हां भली केॾा सुठा हुजो, पर तव्हां जेकॾहिं ग़लति माण्हू सां बीठा आहियो ऐं उन्हनि जे उन में कंपनी में आहियो त यू विल बी नोन बाय देयर आइडेंटिफिकेशन। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई, ऐं इहा वाक़ई हक़ीक़त बि आहे। उहो चवंदा आहिनि त जेके चवणियूं आहिनि वॾनि जूं चवणियूं आहिनि, ऐं उहे चवणियूं शायदि नंढपण में एतिरियूं सम्झ में कोन ईंदियूं, पर हाणे माण्हू एक्चुअली हिन मेजॉरिटी वारी एज में अची जॾहिं सोचे थो त इंसानु वाक़ई चए थो त यार वॾनि जूं ॻाल्हियूं वाकई वॾियूं ही हूंदियूं आहिनि। उस्मा साहब आपकी तरफ आना चाहूँगी और ज़रा सबसे पहले तो ये जो मुल्क के हालात, ज़रा इस्लामाबाद पे भी नज़र डलवाना चाहती हूँ आपसे मैं, और आपका ताल्लुक बेशक पाकिस्तान पीपल्स पार्टी से है, लेकिन एज ए पॉलिटिकल एनालिस्ट भी आप बहुत सारी चीज़ों को देख रही होती हैं और समझ रही होती हैं। क्या हो रहा है, मतलब मुल्क में क्या हो रहा है, कैसे हो रहा है ये सब? देखिए फिर वही बात आ गई, अगर मैं सच्ची बात करूँगी तो ये होगा शायद मैं किसी पे तनकीद कर रही हूँ, मगर जो मुल्क की सूरत हाल हो रही है और जो मैं कल देख रही थी ट्विटर पे भी, बड़ी बुरी हालत में मुल्क आ रहा है। और इसका कभी आप आवाम से मैं ये कहती हूँ, कभी आप लोगों ने सोचा है कि इसका बैड इम्पैक्ट जो हमारे मुल्क का जा रहा है दूसरे ममालिक में, उसका क्या नतीजा निकलना है? आप किसके सामने खड़े हुए हैं? पीटीआई किसके सामने खड़ी हुई है? अपने मुल्क के मुहाफिजों के सामने। आप किसके लिए बैड बैटिंग कर रहे हैं? अब तो आप फ्रंट पे आके खेलना शुरू कर दिया आप लोगों ने। तो कौन सी लॉबी को आपने यहाँ ऑन किया है? पीटीआई कौन सी लॉबी चला रही है यहाँ पर? देखिए, किसी भी मुल्क का जो सुतून होता है ना, किसी मुल्क की भी जो बैकबोन होती है, वो उसकी डिफेंस फोर्सेस होती हैं। जब आप अपने ही कहते हैं ना बैकबोन पे वार करना शुरू कर दें तो आप पैरालाइज हो जाते हैं। तो आप किस तरफ लेके जा रहे हैं मुल्क को? पैरालाइज की तरफ। आपने नौजवान नस्ल की जो है माइंड को हाईजैक किया पहले, क्योंकि पाकिस्तानी अवाम जो है ना जज्बाती बहुत है, इमोशनल बहुत ज्यादा जल्दी हो जाते हैं हम लोग। हम कहीं देखिए ना, अभी रिसेंटली मैंने एक ट्विटर पे एक रिट्वीट देखा, वो कितने फॉलोअर्स थे, उसको कितना रिट्वीट किया गया, हालांकि वो कितने अरसे पहले का किसी दूसरे मुल्क का सहानिया था। उसको बाकायदा ये टैग किया गया है कि हमारी जो डिफेंस फोर्सेस हैं, वो हमारे इदारे जो हैं, वो पीटीआई वालों पर देखो कितना जुल्म कर रहे हैं। दिस इज नॉट फेयर। ये मैं वही तो कह रही हूँ, क्या दिखाना चाह रहे हैं आप? क्या बताना चाह रहे हैं आप कि कौन सी लॉबी का हिस्सा है आप?
मुझे नहीं लगता कि इस तरह से जो है ना हमारी नौजवान नस्ल जो है वो हाँ यूज हो, क्योंकि यूज हो रही है। अच्छा उसमें साहब ये तो हम जब भी जो ऑपोजिशन पार्टी होती है उनके साथ जो भी जुल्म होता है हमने यही सारी टेक्निक्स जो है ना वो अपनानी होती हैं। वो पीटीआई के साथ प्लस पॉइंट ये है कि क्योंकि खान साहब एक सेलिब्रिटी हैं तो उनकी फॉलोइंग बड़ी अच्छी है तो वो बड़ा मशहूर हो जाते हैं। वरना आपको नहीं लगता हर पार्टी तो साइंस तो यही खेलती है फिर नहीं opposition में आने के पूरे बाद? वर्ल्ड में खान साहब फेमस हैं, आपने नोट किया? हाँ ऐसा ही है। ये एक जुमला अगर सुने आप तो वो हो ये लीडर इतना फेमस है, वो उन ममालिक में बहुत ज्यादा फेमस हैं जो ममालिक पाकिस्तान से दुश्मनी रखते हैं। आप नोट कीजिएगा, दोस्त ममालिक में भी फेमस हैं, ऐसा नहीं है कि उनमें फेमस नहीं है। हाँ, मैंने कहा ना कि सारी जज्बात की जंगें आजकल ये हथियारों वाली जंगें खत्म हो चुकी, अब ये इंसानी जज्बात से जो है ना जंग खेली जा रही है और उसी का ये हिस्सा है। सही। आप मुझे ये बताएं 9 मई का जो साहनिया हुआ था उसका क्या इम्पैक्ट गया बीच में? क्या क्या दिखाया हमने? पाकिस्तान की सूरत क्या दिखाई हमने? सही। अभी 15 अक्टूबर ले लें आप, सुमित कॉन्फ्रेंस जब हो रही थी आपने जब भी कॉल इस्तेजाज देनी थी। हाँ हाँ फिर लाहौर कॉलेज का वाकया देख लें, पूरी प्री प्लानिंग जो है चीजें जो है ना सामने आती हैं। सही। मैं यही कहती हूँ अपनी यूथ को कि खुदारा होश के नाखून लें, तो काम धंधों में लगे। ये क्या आपने हाँ अच्छा लगाया लोगों का हुआ ये है? कहना है उस्मा साहिबा कि हमने अपनी यूथ को क्योंकि डायरेक्शन नहीं दिखाई इसीलिए उनको जो जो बोलता है उस पे जिसने वो दिखाई वो उसके पीछे चल रही है, चाहे वो गलत हो। हाँ तो क्या हम हमारी गवर्नेंस क्या वाकई नाकामयाब हो गई है हमारी यूथ को रास्ता दिखाने में? ऐसा ही देखिए सबसे पहला जो काम होता है, सबसे पहला हम गवर्नमेंट पे भी हर किसी पे हम तनकीद कर देते हैं। सबसे पहला काम आपकी कहते हैं दस्तरगाह अपना घर होता है, ऐसे ही घर के बिल्कुल बाद ऐसे ही। आपका स्कूल होता है, स्कूल के बाद आपकी गैदरिंग जो आप टीन एज में आते हैं वो होती है, उसके बाद आप थोड़ा जब स्टेबल होते हैं उस वक्त आपका जो ये पोर्शन है ना ये खराब या तो हो जाए तो आप ज़ाया हो गए, अगर ये अच्छी तरह से मेकअप हो गया हाँ। तो आपकी लाइफ सेटल हो गई। आप देखिए मुझसे या मेरे बच्चों से, आपसे, आपकी फैमिली से जो है ना हमारे मुल्क की पहचान है। तो कोई भी ऐसा अमल हम अगर ऑन कैमरा ऑन मीडिया आके कर लें और वो दूसरे ममालिक में जाए जो कि अच्छा ना हो तो हमने अपने मुल्क के साथ गद्दारी कर दी, अपने मुल्क को बदनाम कर दिया। मैं यही कहूँगी आप इस्तेमाल ना हो अपनी यूथ को, अपने मुल्क का सोचें, अपना सोचें। बिल्कुल बिल्कुल क्योंकि न सिर्फ ये सिर्फ एक वाकया जिस पे हम बात कर रहे हैं या एक इंसिडेंट जिस पे हम बात कर रहे हैं, अदरवाइज जो इम्पैक्ट्स पड़े कि आपका इंटरनेट आपका डिस्टर्ब हो गया उसकी वजह से बिलियंस हमारे जो है उसका नुकसान हमें हुआ है। लॉसेस है, बहुत लॉसेस है। बिल्कुल हमारे स्कूल्स बंद हो गए, हमारी चीज़ें पेट्रोल जो है वो तकरीबन ही वो पेट्रोल पंप्स में ख़त्म होने को आ गया था और मेरा ख्याल है सिर्फ आज की डेट उन्होंने दी थी कि हमारे पास पेट्रोल है वरना तो जी फौजियों के पास भी पेट्रोल नहीं होगा, अब ये होगा। तो ये होने को आ गया था। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह हाणे तो तमाम शयूं जेके आहिनि उहे बेहतर आहिनि। उहा कॉल मुंहिंजे ख्याल में वापस वठी वई आहे या वापस थी वई आहे। कराची में तो बहुत अमन और अमान है और काफी शहरों में अमन और अमान है। अब ये इसका बताओ इससे क्या जाहिर होता है कि आवाम में भी थोड़ा शऊर आने लगा है, आवाम भी कह रही है भाई छोड़ो अपना घर बार अपने काम धंधे को देखो, क्या किसी के पीछे भागना। अच्छा क्या होगा इमरान खान आके क्या चीजों को अशिया को सस्ती कर देंगे? क्या होगा? मुल्क और बेहतरी की तरफ नहीं जाना है और बर्बादी की तरफ जाना है। काफी चीजें देखें ना, काफी चीजें एनालाइज करें ना। कुछ चीजें अगर अच्छी हैं तो उन कुछ चीजों से ज्यादा बहुत चीजें बुरी हैं सही जो कि नहीं होनी चाहिए थी। सही। सबसे पहले अगर मेरी अपने इस फ्लोर पे आपसे कुछ कहा सुनी हो जाए हाँ तो मैं आपको सेपरेटली कहूंगी, आपसे शिकवा शिकायत करूंगी। अगर मैं आपको ऑन स्टेज कोई शिकायत कर दूं और कोई गेस्ट भी सुन रहा हो तो क्या बैड इम्पैक्ट नहीं जाएगा कि यार ये दिखने में तो बड़ी जो है बड़ी अच्छी हैं, बड़ी सॉफ्ट कॉर्नर इनके हार्ट में होगा, बट अगर किसी के सामने मैंने आपकी खामी आपको बता दी तो कितना बड़ा लॉस हो गया। यही किया है पीटीआई ने। सही सही। अच्छा खोड़ सारी अहिड़ी शयूं आहिनि जेके पॉलिटिक्स में हलंदियूं रहंदियूं आहिनि, कुछ सुठियूं कुछ बुरियूं ऐं जेके थींदियूं रहंदियूं आहिनि। अच्छा ये बताएं, चलिए ये तो हमने इस्लामाबाद की बात की, ज़रा मैं कराची की तरफ भी आना चाहती हूँ। ये जितने भी सैयदनी साहब के पिछले दिनों एक अनाउंसमेंट भी हुई थी कि जी बड़ा जल्दी कराची के तमाम रोड्स जो हैं वो बन जाएंगे, ये प्रोसेस कहाँ तक पहुँचा है? अब कराची में आप निकलें तो कुरंगी भी बन रहा है, तो पता नहीं बहुत सारी ऐसी सड़कें हैं जो अभी तक अंडर कंस्ट्रक्शन है और सालों से हैं। ये कब होने वाला है भाई? ये बताएं, अंदर की खबर तक देखिए काफी हद तक मैं भी हमारी आवाम जो है ना वो इस बात को कुछ लोग मानते हैं कुछ लोग नहीं मानते।
काफी हद तक जो है ना पहले से बेहतरी आई है। आपने भी खुद भी नोट किया होगा, जी, और ये जी। कहने की बात नहीं कि ये जरूरी नहीं कि मैं पाकिस्तान पीपल्स पार्टी का हिस्सा हूँ हाँ। तो ही फेवर लूंगी, नहीं। हम्म। क्योंकि देखिए जो बारिशों में बदहाली होती थी, अल्लाह का शुक्र है इस दफा वो चीज नहीं हुई। क्योंकि मैं भी हाँ, अगर मुर्तजा महाब साहब ने रन अच्छा काम रहती हूँ, किया इधर था। उधर मेरा जी, जाना आना जी, रहता है। जी। पहले बड़ी दुश्वारी होती थी, अब ऐसा सिलसिला नहीं था। कुछ रोड्स जो हैं वो बन रहे हैं, जो रोड मैं 10-10 साल से देख रही थी कभी नहीं बने, वो आज बन गए, हाँ। बड़ी खुशी हो रही है। और ग्रीनरी भी हो रही है, तो कराची अल्लाह का हाँ। शुक्र है बहाली की तरफ आ रहा है। हाँ, चले अल्हम्दुलिल्लाह। अच्छा जी, तो पॉलिटिक्स से कुछ घणो सा ॻाल्हाए छॾियो, मूंखे लॻे पियो थोड़ी देर में न असां थोड़ी देर में असां प्रॉपर हिकु न्यूज़ प्रोग्राम जेको आहे उहो थी वञे, हिन खां वधीक असां ॻाल्हायूं हा त। ख़ैर जी, खोड़ सारियुनि शयुनि ते इज़हार साहब तव्हां सां बि ॻाल्हाइणो आहे, पर अगेन हिकु ॿियो ब्रेक जी तरफ़ असां वञी रहिया आहियूं। वापसि अची कुझु उहे ॻाल्हियूं जेके तव्हांजी ज़िंदगी सां मुंसलिक आहिनि, तव्हांजी ज़िंदगी जे रवैयनि सां मुंसलिक आहिनि, उन जे बारे में ज़रूरु इज़हार साहब जो जेके लफ़्ज़ आहिनि उहे प्रोग्राम में शामिल कंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। जी, वेलकम बैक। अच्छा जी, ब्रेक ते वञण खां पहिरीं खोड़ सारियुनि शयुनि ते असां ॻाल्हाए रहिया हुआसीं। अच्छा, थोरो सो ज़रूरु तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि, ऐं तव्हांजो हिकु वसी कमु जेको माण्हुनि जे बिहेवियर्स ते थियलु आहे, ऐं जंहिंजे बारे में तव्हां लिखियो बि आहे, ॻाल्हायो बि आहे, माण्हुनि खे ट्रेन बि कयो आहे, थोरो सो उन जे बारे में ॻाल्हाइणु चाहींदमि। असांजा अॼुकल्ह जा जेके रवैया आहिनि, हमेशह मूंखे ईअं लॻंदो आहे जीअं सीज़न चेंज थींदा आहिनि न, ईअं माण्हुनि जो रवैया चेंज थियण जो बि हिकु सीज़न ईंदो आहे। तव्हांखे लॻे नथो असांजो आम माण्हू ॾाढो हार्श बिहेवियर में हलियो वियो आहे, ॾाढो लेस जेको आहे उहो पेशेंस जे हिकु फील में आहे? इन्हनि रवैयनि खे तव्हां कीअं ॾिठो आहे, तव्हां छा रिसर्च कई आहे? बिल्कुलु सही था चओ। अच्छा, फ़र्द जो अकेलो रवैयो ऐं फ़र्द खे समाज सां मिलाए जेकॾहिं ॻंढिजे त उहो हिकिड़ो बम थी थो वञे, या वरी हिकिड़ो गुलदस्तो थी थो वञे गुलाब जो। हिन वक़्तु जेका सिनेरियो आहे असांजे समाज जी, उहो शिज़ोफ्रेनिक समाज आहे हिकिड़ो। तव्हां यकीन कयो त सॼी दुनिया में सेंसिटिविटीअ खे ॾाढो सुठो सम्झो वेंदो आहे। तव्हां सेंसिटिव आहियो, तव्हां ॿिए जो ख़्यालु कयो था, तव्हां नंढियूं नंढियूं शयूं फील कयो था। पर हिन असांजे समाज में हाणे जेका नई स्क्रीन आहे उहा इहा आहे त उहा सेंसिटिविटी बीमारी जी शिकिल वठी वई आहे। मिसाल, हिकिड़ो आम माण्हू आहे, हिकिड़ो उहो माण्हू जेको पंहिंजे कम सां कमु रखे थो, मार्केट वञे थो, का शइ वठे थो, उनखे जेकॾहिं को हीअं निहारे हरू भरू उदादू वारो जेको लहजो आहे असांजो, अखियुनि जो लहजो, छा आहे हीअं वेही करे जेकॾहिं, त हाणे हू छा करे? ॿी ॻाल्हि त अव्हां रोज़ानो अचो था, ड्राइव कयो था, तव्हां ॾिसंदो त तव्हां सही रस्ते ते हूंदा आहियो, तव्हांजे रस्ते ते हिकिड़ो ग़लति रस्ते तां ईंदो आहे, उहो तव्हांखे हार्न ॾींदो आहे, उहो तव्हांखे लाइट्स ॾींदो आहे। माना असां हाणे पंहिंजो राइट सम्झूं था ग़लति रस्ते ते हलणु, इहो असां में हिकिड़ो पैरामीटर आहे नंढड़ो। माण्हू तकलीफ़ में आहिनि। मां जेकॾहिं हिकिड़ो पॉज़िटिव वठां हिकिड़ो कुंड जी हिन ॻाल्हि जी, त माण्हू तकलीफ़ में आहिनि। हीउ जेको आम रोड ते हले थो, उहो सोशो इकोनॉमिक कंडीशन्स में फाथल आहे। माण्हू चाहिनि था त माना को टकर हणे ऐं उहो ख़ुदकशी न थिए। इहा हक़ीक़त आहे त छो त हू ख़ुदकशी हराम आहे असां वटि, ख़ुदकशी असां नथा अफोर्ड करे सघूं। इवन एॾा केॾा ग़रीब समाज आहे असांजो। हाणे इन करे असां विढ़ंदासीं, असां गाॾीअ जे अॻियां ईंदासीं जीअं असांजी ख़ुदकशी बि काउंट न थिए ऐं असांजो इहो मसइला बि हल थी वञनि। हाणे मसइला ज़िंदगी आहे त मसइला आहिनि। सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे मसइलो कोन्हे, उहो आहे मुर्दो। उनजे मथां भली ट्रैक्टर चाढ़े छॾियो, ट्रालर चाढ़े छॾियो, तव्हांखे कोन्ह कंदो। जीअरो माण्हू खे हिकिड़ी पिन जेकॾहिं हणंदो त हू दांह कंदो, गाह ॾींदो तव्हांखे, त मूंखे सूर थो थिए। ज़िंदगीअ जो हिकिड़ी मुंहिंजी पंहिंजी असेसमेंट आहे त असां वटि ज़िंदगीअ जा ॿ खाना आहिनि, हेड आहिनि। हिकिड़ो आहे दुख, बल्कि सॉरी, हिकिड़ो आहे ख़ुशी।
100 सैकड़ो ख़ुशी कूड़ी हुजे या सची हुजे उहा खणी वठो, सुठो अहसासु आहे। ऐं तव्हांखे चवां त तव्हांजो बॉन्ड निकितो आहे 1 करोड़ जो, हिकु लम्हे लाइ त तव्हांजो चहिरो गुलाब वांगुरु टिड़ी पवंदो, हा ठीकु आहे, वाह वाह फस्ट क्लास। हालांकि तव्हांखे ख़बर आहे त तव्हां त बॉन्ड कॾहिं वरितो ई कोन्हे, तव्हां सां कूड़ ॻाल्हायां थो पर ख़ुशीअ वारो कूड़ ॻाल्हायां थो त महविश तव्हांजी प्रोमोशन थी वई आहे, तव्हांखे अमेरिका था मोकिलियूं या कैनेडा में जो तव्हांजो वीज़ो लॻी वियो आहे, हिकिड़ो ख़्वाबु आहे, उहो तव्हां क़बूल करे वठो। दुख जे पासे खे जेकॾहिं ॾिसिजे थो न त 100 सैकड़े दुख मज़ा 80 सैकड़ो दुख असांजो पंहिंजो हूंदो आहे। हीअ मुंहिंजी हिकिड़ी एनालिसिस आहे। मां जेकॾहिं दुखी आहियां त मूंखे ॾिसणु खपे त मुंहिंजा के कम अहिड़ा कयल आहिनि या मुंहिंजूं प्लैनिंग्स ग़लति आहिनि या कुझु मूं अहिड़ो ख़राबु कयो आहे पुठियां जो अॻिते हली मूंखे ख़राबु मिले पियो थो, माना उन में मुंहिंजो। अच्छा, उन में नफ़्सियाती मसइला बि हूंदा आहिनि, असांजा पंहिंजा कुझु कयल कम अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांखे आदमी जो कहता है, आदमी जो सुनता है, ज़िंदगी भर वो सदाएं पीछा करती है। इहा हिकिड़ी गर्दिश आहे असांजे कमनि जी। आदमी जो देता है, आदमी जो लेता है, ज़िंदगी भर वो दुआएं पीछा करती हैं। सही सही। त 80 सैकड़ो में असांजा नफ़्सियाती मसइला बि हूंदा आहिनि या ऑन ग्राउंड असांजा कुझु अहिड़ा मसइला हूंदा आहिनि जंहिंमें मुंहिंजा पंहिंजा कुझु ॾोह हूंदा आहिनि या प्लैनिंग न हूंदी आहे। 20 सैकड़ो दुख जेन्युइन हूंदो आहे। ॿी मां पंहिंजे नाज़रीन सां बि माना इहा ॻाल्हि शेयर करणु चाहियां थो त जेकॾहिं ज़िंदगीअ में तव्हां सम्झो था त तव्हां ॾुखारा आहियो या तव्हां तकलीफ़ में आहियो त अवल असेसमेंट कयो त उहो 80 सैकड़ो में या दिमाग़ी तवाज़ुन जो को मसइलो आहे या ज़हनी सिहत जो को मामिलो आहे या डिप्रेशन आहे या एंज़ाइटी आहे या का ॿी शइ आहे, हली वञो डॉक्टर ॾे। पर जेकॾहिं अहिड़ा कम तव्हांजा कयल आहिनि जंहिंमें तव्हां ग़लतियूं अहिड़ियूं कयूं आहिनि, मिसाल तव्हां जेकॾहिं पंहिंजे ॿारनि जी परवरिश ठीकु न कई आहे त तव्हांजा ॿार सदोरा किथां निकिरंदा? इहो त तव्हां पोखियो कंडा ऐं चाहियो त उन मां गुल फुटनि त ईअं त कोन्ह थींदो। तव्हां खॾा खोटियो ऐं चओ त रस्तो स्मूथ हुजे, ईअं कोन्ह थींदो। अवल त इहो ॾिसो त तव्हां ग़लतियूं कहिड़ियूं कयूं आहिनि ऐं उनखे सुधारियो। 20 सैकड़ो दुख जेन्युइन हूंदो आहे। 20 मां बि 2 अध कयो। 10 सैकड़ो दुख अहिड़ो हूंदो आहे जेको आहे वाक़ई दुख आहे पर उहो रिक्लेमेबल हूंदो आहे, उहो ठीकु थियण जे लाइक़ु हूंदो आहे, उनखे ओवरकम करे सघिजे थो। मिसाल मूं वटि पैसा कोन्हनि, हाणे इन दुख जे करे आउं मरी वञा, वेगाड़े में हलियो वञा या को ॿियो क़दम खणा, भई पैसा मां महिनत कयां, मां सोर्सिस ठाहियां, मां स्किल्स पंहिंजो पाण में आणियां ऐं पैसा आणियां ऐं मां हिकिड़ी सुठी ज़िंदगी गुज़ारे सघां थो। सही सही। माण्हू बीमार आहे, दुख आहे, उहो मुंहिंजो प्यारो आहे, उहो कंहिंजो प्यारो आहे, हाणे उन बीमार आहे, दुख आहे, पर हाणे जो इलाजु कराइबो, इलाजु कराइबो त ठीकु थी वेंदो, माना इलाज एफर्ट आहे, जो इलाजु करायो। सही। 10 सैकड़ो दुख जेन्युइन आहे। कुझु बीमारियूं आहिनि जिन जो को इलाजु कोन्हे, आख़िरी स्टेज में आहे, माण्हूअ जी टंग कटिजी वई, माण्हू माज़ूर थी वियो, जहिड़ो आहे पर ॿांह कोन रही। हाणे इन दुख खे 100% इहो दुख आहे, इन जो इलाजु इहो आहे त उनखे क़बूल कयो। असां वटि हिकिड़ी रवायत आहे ॾाढी, त असीं जॾहिं कंहिं सां उज़र ख़ाही कंदा आहियूं न त चवंदा आहियूं बाबा जेका अलाह जी रज़ा, ऐं हू चवंदो आहे त क़बूल आहे। क़बूल मतिलबु त जॾहिं तव्हां दिलि सां क़बूल कयो था उन नुक़सान खे त तव्हां रिलैक्स थी था वञो। जेको माण्हू दिलि सां नथो उनखे क़बूले, उहो अंदरां किथां न किथां भॻल हूंदो, अंदरां किथां किथां ख़ल्फ़शार इंतिशार में हूंदो, उहो रिलैक्स कोन हूंदो। सही सही। इन हवाले सां ही असांजे समाज में हिन
मुंहिंजी इक्वेशन ते जेकॾहिं हर माण्हू ॾिसे त पंहिंजो ऐं पंहिंजो पाण खे असेस करे त मां सम्झां थो त उहे उन में घणो तणो हा पंहिंजूं ग़लतियूं थियल हूंदियूं आहिनि जिन जो जा पाछा असांखे अॻिते मिलंदा आहिनि। अॻिते मिलंदा आहिनि, सही। अच्छा इज़हार साहिबु हिकु शइ जेका जॾहिं तव्हां रवनि जी ॻाल्हि कयो था त हिकु शइ ॾाढी कॉमनली असांखे नज़र अचे थी, मुआशरे में थींदे असांखे नज़र अचे थी, चाहे उहा मज़हब जे नाले सां हुजे, कल्चर जे नाले सां हुजे या कंहिं प्रोटेस्ट जे नाले सां हुजे, एक्सट्रीमिज़म ॾाढो घणो नज़र थो अचे असांखे माण्हुनि जे अंदरि। माण्हू हिकु नंढी शइ ते ॾाढो एक्सट्रीमिस्ट था थी वञनि। इन शइ खे तव्हां कीअं था ॾिसो त छा इन जो रीज़न बि इहो ई आहे त छो त असां पंहिंजा पुराणियुनि शयुनि खे असां ओवरकम कोन करे सघिया आहियूं, तंहिं करे साम्हूं का शइ असांखे नज़र थी अचे त असांखे लॻे थो त शायदि हिन खे खटे वञूं, शायदि असांजी शइ अंदरि खां जेको हिकु ग्रीफ आहे उहो किथे ख़ाली थी वञे, छा ईअं? अच्छा महेश, समाजनि जी तरबियत थींदी आहे। मैडम वेठी आहे, मैडम त हिकिड़े वॾे वास्ट कैनवास में इन मुंहिंजी ॻाल्हि खे ॾिसंदी। समाजनि जी पोइ सियासी कल्चर हुजे, तारीख़ जे वारे पासे हुजे, समाजनि जी हिकिड़ी तरबियत थींदी आहे जेका मुख़्तलिफ़ हालतुनि में थींदी आहे। उहे जंगियूं थी सघनि थियूं, उहे बुखूं बि थी सघनि थियूं, उहे बीमारियूं बि थी सघनि थियूं। अलाए केतिरा मुल्क अहिड़ा रहिया आहिनि जिन जंगियूं करे बदहालीअ में रही पंहिंजो पाण खे उथारियो आहे ऐं आज़ादियूं वरितियूं आहिनि। ऐं पंहिंजा नॉर्म्स जेके आहिनि उन्हनि जा जे वैल्यूज़ आहिनि उहे उन्हनि खे अपग्रेड कयो आहे। असां सां हिकिड़ो प्रॉब्लम आहे, असां सां प्रॉब्लम इहो आहे त असांजी तरबियत कोन थी सघी आहे माफ़ीअ सां। न सियासी जमायतुनि कई आहे, छो त का बि सियासी जमायत मुस्तक़िल त आहे कोन्हे, स्टेबल त आहे कोन्हे। न क़ौमी तहरीकुनि कई आहे, उहे बि जेके बि क़ौमी तहरीकूं हुयूं या जेके असांजूं कॉम्प्रेस पार्टियूं रहियूं आहिनि उन्हनि बि पंहिंजे सिर ते इहा जेको वाह आहे न खीर जी नदी आहे उहा उनजी लिंक पाणे करे छॾी आहे। असुलु जेको सरमायो आहे उहो माण्हू आहे जेको बुख बदहाली इन्हनि सभिनी खे फेस करे थो। ऐं नतीजे में तव्हां हिकिड़े बुखे माण्हू खां तहज़ीब जी कहिड़ी तवक़ रखंदव? कॾहिं हुन सां ॻाल्हायो त सही त हुन सां प्रॉब्लम छा आहे? गुज़िरियल ॾींहंनि में मुंहिंजी हिकिड़ी गुफ़्तगू थी कंहिं साहब सां जी, सो उन इहा ॻाल्हि पई कई त रोड ठाहिबा, रस्ता ठाहिबा, ईअं ठाहिबा, मदद न कबी। त मूं हुनखे चयो त मूं चयो त हिकिड़ो बीइंग अ साइकोलॉजिस्ट जेकॾहिं हिकिड़ो माण्हू तव्हां ॾे अचे थो चए थो त मुंहिंजे घर में ॿार बीमार आहे, उनखे दवा कोन्हे, असीं 2 ॾींहंनि खां बुखिया वेठा आहियूं, मानी कोन्हे, त तूं उनखे कहिड़ी थेरेपी ॾींदे, कहिड़ी CBT ॾींदे, कॉग्निटिव बिहेवियरल थेरेपी कहिड़ी ॾींदे तूं? नथो ॾेई सघीं। अवल त तोखे इमीडिएटली उनखे मानी ॾियणी पवंदी। स्किल बि पोइ वठंदो, अवल ढोढो ढब घुर्जे आदमज़ाद खे, तिहां पोइ रब या के ॿियूं ॻाल्हियूं। माण्हूअ जो मसइलो अवल मानी आहे, अवल पंहिंजा बुनियादी। जेकॾहिं तव्हांजो ॿारु, तव्हां पंहिंजे ॿार जी फीस बि नथा भरे सघो, उहा भली सरकारी स्कूल में छो न हुजे, उहे चङा ख़ासा माण्हू जेको विचों वाइट कॉलर क्लास आहे नथो भरे सघे। बिल्कुलु बिल्कुलु। त हाणे उन में जे नतीजे में जेका चिड़ ऐं कावड़ उन समाज ते अचणु खपे, उहा असां कंहिं ते था हलायूं? असीं हिक ॿिए ते था हलायूं। मुड़ुसु जेकॾहिं, हाणे सोलो, इहो मिसाल सोलो करे ॾियां थो, मुड़ुसु जेकॾहिं ऑफिस में ह्यूमिलेट थींदो रहे, ज़लील थींदो रहे बॉस जे हथां, बॉस खे त कुझु नथो करे चई सघे न, वापसि अची घर कंहिंखे चवंदो? ज़ाल सां विढ़ंदो। पोइ उहो चाहे ॿोड़ में लूणु या मिर्च वधीक या घटि जो मामिलो छो न हुजे, हालांकि इहो को एॾो वॾो मसइलो कोन्हे आहे, पर इहो कैथारसिस आहे जेको असांजो उबड़को कढी ॿाहिरि कढंदो आहे। सही। अवां जंहिं इंतिशार जी ॻाल्हि कयो था, उहा बि बुनियादी तौर ते असांजो हिन समाजी सिस्टम में जिते माण्हुनि खे पूरा हक़ नथा मिलनि, माण्हू रिलैक्स कोन्हनि, माण्हू
पंहिंजे ज़रूरतुनि खे असीं अयाशी कोन था घुरूं, हा असांखे जीअण जो त हक़ु ॾियो न भला। बिल्कुलु बिल्कुलु हाणे जॾहिं उहो बि न मिले त माण्हू छा कंदा, छिता थींदा, सिंधीअ में चइबो हा माण्हू छितो लॻो पियो, चवंदा छितो लॻो पईंदा, सफ़ा ॻाल्हाइण कोन खाई थो वञे, सफ़ा किथां न खाए, किथां खाए। उन हवाले सां हिकिड़ी शइ आऊं पंहिंजनि इवन क्लाइंट्स खे बि या दोस्तनि सां ॻाल्हाईंदो चवंदो आहियां त जॾहिं हालतूं ख़राबु थियनि न, जी शायद खुशी का दौर भी आ जाए कतील, गम भी तो मिल गए थे तमन्ना किए बग़ैर। हाणे सुठा वक़्त बि गुज़ारिया अथऊं, हाणे जेकॾहिं ख़राबु वक़्तु आयो आहे न, थोरो कमु कयो, वधीक साफ़ थी वञो, वधीक साफ़ थी वञो, छो त तव्हांजे ज़ाल सां विहण, ॿारनि खे मारण ऐं दोस्तनि सां जा गला पकड़ सां तव्हांजूं हालतूं बहितर न थींदियूं। सही साफ़ थी वञो। इन ते बिल कोन ईंदो आहे, इन जा पैसा ॾियणा कोन पवंदा आहिनि। ज़ाल सां अञा सफ़ा नरम थी वञो, ॿारनि सां प्यारु कयो, ॿार त आहिनि न, बीमार त कोन्हनि न। अल्हम्दुलिल्लाह मानी थोरी घटि थी मिले या सुठी नथी मिले, अलॻि शइ आहे। आउं चवंदो आहियां त जेकॾहिं आख़िरी कोप हुजे घर में बचियल ऐं उहो बि टुटी वञे न, त ज़ाल तव्हांखे खिली चवे, ॿुध इहो आख़िरी कोप टुटी पई, हा 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 हा, शयुनि खे हीअं मॉडिफाई कयो। वाह वाह, ॾाढी छो त जेकॾहिं विढ़ंदासीं त रिश्ता टुटंदा। बिल्कुलु घरनि में हिकिड़ी जेका छिक ताण आहे उहा वधंदी। ब्रेक आहे बिल्कुलु ईअं आहे। जी वक़्तु या ब्रेक जी नाज़रीन, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। अक्सर माण्हुनि सां ईअं थींदो आहे, ऐं स्पेशली उन टाइम ते जॾहिं माण्हू थोरो सो तकलीफ़ में हूंदो आहे, ईअं लॻंदो आहे वक़्तु गुज़रे ई नथो, ईअं लॻंदो आहे वक़्तु किथे बीही रहियो आहे, वक़्तु अॻियां वधे छो नथो। हीअ जेका घड़ी असांखे वक़्तु ॾेखारी आहे, जेका टिक टिक करे रही आहे, थोरो सो स्पीड सां छो थी वञे। पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो तव्हांखे लॻंदो आहे त अॼु वक़्तु न गुज़रंदो, पर वक़्तु ईअं गुज़री वेंदो आहे जो इंसानु चवंदो आहे यार अञा अञा कुझु वक़्तु हुजे। अॼु एक्चुअली मूंसां इहो ई थियो आहे, मुंहिंजी 2 ॾींहंनि खां तबियत कुझु बहितर न हुई, त मूंखे रोज़ ईअं लॻंदो त हिकु बर्डन आहे जेको वक़्त जो, जेको कीअं कंहिं तरीक़े सां गुज़ारिनो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह इन शइ में ॾाढी स्ट्रॉन्ग आहियां मां, त तबियत केतिरी बि ख़राबु हुजे कम ते पहुचणो आहे, कमु करिणो आहे, ऐं शायदि इन करे तबियत बि बहितर थी वेंदी आहे अल्हम्दुलिल्लाह। सो अॼु मूंखे ईअं लॻो पियो त शायदि वक़्तु अॼु बि न गुज़रंदो, पर वक़्तु अॼु एॾो जल्दी गुज़री वियो आहे जो मां हींअर टाइम ॾिठो आहे, मां चयो यार मतिलबु एॾो जल्दी छो पियो गुज़रे, थोरो थोरो आहिस्ता गुज़रे, थोरो को घड़ी खे पकड़ियो, को किथे कंहिं तरीक़े सां हुनखे स्लो कयो। आप की तरफ आना चाहूँगी उस्मा साहिबा, माण्हू अॼु असां वटि ॾाढा असांजा गेस्ट ॾाढा प्यारा प्यारा वेठा आहिनि, छा कयूं। अच्छा जी उस्मा साहिबा, आपकी तरफ आना चाहूँगी। और मुझे याद है कि आप बड़ा पुरजोश तरीके से हमारी ख़वातीन के लिए बहुत अच्छा बहुत प्यारा प्यारा काम करती रही हैं। आज के दौर की औरत को ज़रा आपके लफ्ज़ों में देखना चाहूँगी, और स्पेशली जहाँ पाकिस्तान पीपल्स पार्टी की बात की जाए तो वहाँ पे चाहे वो बेनज़ीर कार्ड की सूरत में हो या डिफरेंट चीज़ों में हो, पाकिस्तान पीपल्स पार्टी ने हमेशा कुछ ना कुछ हमारी आवाम के लिए, हमारी गरीब आवाम के लिए किया है। आजकल के ज़रूर जानना चाहूँगी कि क्या कुछ हो रहा है आपकी पार्टी की तरफ से भी, और फिर आप बहैसियत सोशल वर्कर कितनी सारी चीज़ें जो हमारी आम औरत के लिए हो रही हैं। महविश अभी रिसेंटली ही तकरीबन 2-3 हफ्ते हुए हैं, हमने वाइंड अप किया है। हम बेनज़ीर इनकम सपोर्ट सर्वे कैंप लगा के कंटिन्यू रखा हुआ था उसको, और वो माशाल्लाह से तकरीबन 15 दिन तक चला। माशाल्लाह स्टेप बाय स्टेप हम वीकली चल रहे थे लेके उसको। तो पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरमा शहीद रानी जो थी, वो तो खैर औरतों के लिए बहुत काम करती थी, औरतों के हकूक़ की हमेशा बात की। बीइंग अ लेडी मैं ये कहूँगी कि मेरी आइडियल पर्सनालिटी हैं वो, क्योंकि हैं वो हमारे दिलों में हमेशा रहेंगी। बिल्कुल। तो बहुत काम उन्होंने किया, और उसी अज़म को लेके चलते हुए आज बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड्स, जो पहले कार्ड्स बनते थे अब कार्ड सिस्टम ख़त्म हो गया, बायोमेट्रिक कर दिया गया, बायोमेट्रिक हो गया, ठीक है। तो अभी भी उस पर काम चल रहा है। और मैं ये समझती हूँ महविश, ये ज़रूरी नहीं कि आप कोई पॉलिटिशियन हो, सोशल वर्कर हो तो ही किसी के लिए काम करें।
یہ ضروری ہے کہ آپ انسان ہیں اور انسان کے لیے کام کریں. واہ 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 واہ, زبردست. سب سے بڑی یہ چیز ہوتی ہے کیونکہ بالکل کافی لوگ ایسے آتے ہیں جن کو مورلی سپورٹ کی ضرورت ہوتی ہے, فائنینشیل سپورٹ کی ضرورت نہیں ہوتی. کتنی لیڈیز میں نے ایسی دیکھی ہیں مہوش, ویل ایجوکیٹڈ ہے, ویل سیٹلڈ ہے, مگر وہ مینٹلی طور پہ اپنے ہی گھر میں اپنے ہی شوہر سے ہراس ہو رہی ہیں, اپنے ہی بچوں سے ہراس ہو رہی ہیں. کچھ مائیں ایسی بھی ہیں کہ میں نے دیکھا ہے بہت سی مائیں بڑی نفیس اور بڑی سادہ ہیں, مگر ان کے بچے جس ٹریک پہ چل گئے ہیں وہ ٹریک صحیح نہیں ہے, وہ بڑی ڈس ہارڈ ہوتی ہیں, بڑی ہارش ہوتی ہیں. اور بعض دفعہ ہوتا ہے عورت جو ہوتی ہے نا اپنے اندر ہر چیز کو ضم کر رہی ہوتی ہے اور سامنے مسکرا رہی ہوتی ہے. کیوں؟ کیونکہ اس ایک عورت سے نا اس کی پوری کائنات چل رہی ہوتی ہے, پوری کائنات جڑی ہوئی ہوتی ہے. مگر میں یہ سمجھتی ہوں مہوش, میں موٹیویٹ کرتی ہوں لوگوں کو, میں بھی ایک عورت ہوں, ہر انسان کی زندگی میں ہرڈلز بھی ہیں اور ٹینشنز بھی ہوتی ہیں, کہ ہمارا ہم سفر اور ہمارا ساتھی, چاہے وہ ہمارا شوہر کی صورت میں ہو یا ہمارا باپ بھائی بہن بھائی ہوتے ہیں سب سے اہم, وہ ہوں تو سمجھیں. جب گھر میں ہی آپ کو سمجھا نہیں جائے گا تو باہر تو آپ توقع ہی نہیں رکھ سکتے کسی بھی چیز کی. اگر آپ عورت کو گھر سے اسٹرانگ کر دیتے ہیں مینٹلی, وہ باہر 10 لوگوں کو اسٹرانگ کر سکتی ہے, اس میں ول پاور آ جاتی ہے. کیا بات, زبردست زبردست. تو میں یہی کہوں گی کہ ہم تو عورتوں کے لیے کام کر رہے ہیں, مگر جو باپ بیٹے بھائی شوہر سب کے پاس یہ مخلص اور محبت بھرے رشتے ہیں, ان کی قدر کریں, کیونکہ وقت رہتے جو قدر ہوتی ہے وہ قدر ہوتی ہے. اس کے بعد جو کی جائے وہ پھر کہتے نا کہ سامنے ہے تو کر لیا, وہ کرنا نہیں. ہمارے پاس مسئلہ ہی یہی ہے, جب بندہ گزر جاتا ہے عورت کو ہمارے معاشرے میں آج بھی, معذرت کے ساتھ کہوں گی, آج بھی کہیں نہ کہیں ڈی موٹیویٹ کیا جاتا ہے یا نمبر کے لیے رکھا جاتا ہے, کئی نمبر پورے کرنے. نہیں, عورت کو تو اللہ پاک نے بڑی نفاست سے اور بڑی محبت سے کہتے نا اس دنیا میں بھیجا اور 7 پردوں میں رکھ کے اسے بنایا گیا اور محبت کا نام دیا. تو پھر ہم اس کے ساتھ ظلم کرتے ہوئے یہ کیوں بھول جاتے ہیں کہ یہ بھی اللہ کی بنائی ہوئی ایک خوبصورت مخلوق ہے, اس پہ بھی اللہ نے کہا خاص طور پہ رحم کرو. بیٹیوں کو ہمارے معاشرے میں آج بھی میں نے ایسے گھر دیکھے ہیں جہاں 3-4 بیٹیاں ہو گئیں, وہاں پر یہ ہوتا ہے کہ جناب اب بھی بیٹی ہو گئی, او ہو. پھر جہاں کسی گھر میں اگر بیٹے ہو نا تو بڑا اس کو مان دیا جاتا ہے. ایک گھر میں جیسے فیملی ہے تو وہ دیورانی کی جناب 4 بیٹے ہو گئے اور جٹھانی کی 2 بیٹیاں بھی ہو گئیں, تو اس کو تھوڑا کمتر سمجھا جاتا ہے. نہیں, یہ غلط ہے, کیونکہ ہمارے حضور نے ہی فرمایا ہے کہ بیٹیاں تو رانی ہوتی ہیں اور ان کی تو نسل بھی ان کی بیٹی نے چلائی. بالکل یہی نا, تو میں کہتی ہوں کہیں نہ کہیں آج بھی ظلم ہے. میں وہ ان کی سپورٹ نہیں کہتی جو سلوگن چلتا ہے کہ عورت مارچ, عورت کی کوئی مارچ نہیں ہوتی. کیا بات, عورت کی کوئی مارچ نہیں ہے. کیونکہ دیکھیں نا, عورت کے لیے اس کا باپ بھائی شوہر محافظ ہے, وہی اس کے لیے مارچ کرتا ہے. کہیں اپنے گھر میں کر رہا ہوتا ہے, کہیں باہر کر رہا ہوتا ہے, اور عورت بھی ویسے ہی رسپانس کرتی ہے. کیونکہ دیکھیں عورت کو اللہ پاک نے اس طرح تخلیق کیا ہے, محبت دیں گے محبت بانٹے گی, بڑھ کے بانٹے گی. نفرت دیں گے تو وہ نفرت بانٹے گی تو نہیں, وہ اندر ہی اندر اپنے آپ کو ہی ختم کرتے کرتے ایک دن ختم ہو جاتی ہے. بڑی پیاری بات. بالکل. اگر آپ اجازت دیں تو آپ کو آپ کی بات ایک اور دوسرے جملے میں, مردوں کے اس سماج میں آج تک میں نے جس تربیت کی بات کی تھی, عورت کو ایک جنس کے طور پہ لیا گیا ہے. وہ ہی از ناٹ ہیومن, شی از ناٹ ہیومن, وہ ایک جنس ہے. پرانے دور میں بیچی جاتی تھی, بھیڑ بکریوں کے بدلے میں دی جاتی تھی. اب پیسے لے کے دے کے یا غیرت کے نام پہ آج بھی ہے. ابھی میں نے ریسنٹلی جو واقعہ دیکھا ہے, آئی تھنک پنجاب کا ہے, وہ جو لڑکی کو اس کی خالہ تھی وہ ساز بنی اور وہ قتل کر دیا. وہ بڑا دل خریش واقعہ سامنے سے گزرا ہے یہاں پر. بالکل. یہ بس میں کہتی ہوں کہاں ہے شعور, کہاں ہے آج. ہم کہتے ہیں ہم شعور پا چکے ہیں, ہم ویل ایجوکیٹڈ ہیں, کہاں ہیں؟ میں نے ایسے گھر دیکھے میں بھی جہاں پر بڑا ایک دکھاوا ہے, مان ہے, بڑی کہتے نا بڑی بھائی ایک ان کی عالی شان ایک بیٹھک بنی ہوئی ہے, مگر ان کے گھروں میں وہ ظلم ہو رہے ہیں عورتوں پہ
कि आप सोच भी नहीं सकते. बिल्कुल. अच्छा, एक चीज़, वक्त इलाही घटा है प्रोग्राम जो, बट एक चीज़ आपके लफ्ज़ों में ज़रूर प्रोग्राम में शामिल करना चाहूँगी. अगर आपको मौका मिले न सिर्फ कराची की, सिंध की, पाकिस्तान की औरत के लिए कुछ करने का, कौन सी ऐसी 3 चीज़ें होंगी जो उज़्मा कामरान सबसे पहले औरत के लिए करेंगी? सारे आपको हुकूक दिए जाएँ, सारे आपके पास अथॉरिटी हो, क्या करेंगी आप? सबसे पहले मैं काम करूँगी औरत की हेल्थ पे, फिर काम करूँगी उसकी एजुकेशन पे. ये ज़रूरी नहीं है कि औरत के अगर 3 बच्चे हो गए हैं और उसकी अगर एजुकेशन कंप्लीट नहीं हुई है तो उसको रोक दिया जाए कि नहीं जी जनाब, बच्चे संभालो, रोटी सालन ये आपकी जिम्मेदारी है. उसको थोड़ा टाइम दें, उसको भी स्टेबल होने का टाइम दें, और वो टाइम देगा उसका शौहर. तो मैं ये करूँगी, हेल्थ पे काम करूँगी लेडीज़ की, फिर मैं एजुकेशन पे काम करूँगी, फिर मैं उनके माइंड सेट पे काम करूँगी. जब तक इंसान पुरसुकून नहीं होता कोई भी चीज़ अवेल नहीं कर सकता. नहीं कर सकता. यस, ये बड़ी आपने खूबसूरत बात की है कि माइंडसेट एक्चुअली असां तव्हां त फील्ड इहा ई आहे. असां एक्चुअली उन ई मूंखे लॻे थो ज़िंदगी जे उन ई सांचे खां डिस्टर्ब आहियूं असां. अगरि उन माइंडसेट खे असां सही करे वञूं त असां शायदि नस्लूं सही करे वञूं. पुलूं टुटल आहिनि. यस. ॾाढियूं भाग वारियूं उहे ज़ालूं आहिनि जिन जा मुड़ुस उनजा दोस्त आहिनि. ॾाढा भागवंद ऐं भाग वारा उहे भाउर आहिनि जिन जा भाउर ऐं उन्हनि जा दोस्त आहिनि. ॾाढा भाग वारा उहे पुट आहिनि जिन जा पीर उन्हनि जा दोस्त आहिनि. ऐं जिथे बि अहिड़ो समाज आहे न उते अव्हांखे मेंटल डेवलपमेंट मिलंदी, बिल्कुलु मेंटल इलनेस न मिलंदी, दिमाग़ी बीमारी न मिलंदी, ज़हनी सिहत मिलंदी. समाज एॾो ख़ूबसूरत आहे, गुलदस्तो आहे. उहो गुलदस्तो आहे हिकिड़ो अहिड़ो घर जंहिंमें पुलियूं ठहियल आहिनि. को परेशान आहे त ॿुधाए सघे पंहिंजा इशूज़. ऐं चवंदो आहे त मानी खाओ गॾिजी, ॾींहं जो घटि में घटि हिकु दफ़ो सभई हिक ॿिए जे चेहरनि ॾे निहारे सघो त किथे को परेशानी त कोन्हे, ॻाल्हाए ॾिसो. गुलदस्तो ठाहियो. हकीकत है, मियां बीवी का रिश्ता ऐसा एक घर को आइए गुलदस्ता बनाए. एक होता है मैविश के अगर आपकी अच्छी बॉन्डिंग है तो बीवी अपने शौहर का चेहरा देख के पहचान लेगी क्या परेशानी है उसको. Yes. शौहर पहचान लेता है बीवी को देख के. सबसे खूबसूरत रिश्ता अल्लाह पाक ने जो क़यामत के बाद भी रखा. जब कहते हैं ना कि आप जन्नत में जाएंगे तो खैर मर्दों के लिए कहा जाता है कि 70 हूरें मिलेंगी मगर उन हूरों के सरदार उनकी बीवियां ही होंगी. तो ये रिश्ता वाकई में बहुत हसीन है और बहुत खूबसूरत है. बिल्कुल बिल्कुल. इस रिश्ते में अनाएं नहीं होनी चाहिए. जहाँ अना चली वहाँ ये रिश्ता नहीं चलता. वाह जी वाह, क्या ही खूबसूरत क्योंकि बात है. एक मुहाफिज है उसका शौहर. हाँ, दोस्त बन जाए तो फिर तो क्या कहने, वो हर स्टेज पे फिर और कामयाब होती जाती है. कामयाब होती जाती है. और वैसे भी ये आई गेस इम्प्लीमेंट होता है मर्दों पे भी औरतों पे भी. औरत छो त हिकु सेंसिटिव क्रिएचर आहे त औरत जे लाइ शायदि कुझु परसेंटेज वधीक, पर जेसि ताईं तव्हांखे घरां ज़हनी सुकून न हूंदो तव्हां वाकई क्रिएटिव नथा थी सघो, तव्हां वाकई डेवलपमेंट जी तरफ़ नथा वञी सघो. तव्हांजो जेको ज़हन आहे, तव्हांजो जेका क्रिएटिविटी आहे, तव्हांजो जेको कमु आहे, या तव्हां जेका परवरिश करे रहिया आहियो नेक्स्ट जनरेशन जी, मर्दनि औरतुनि जे लाइ ॿिन्ही जे लाइ. असां वटि साइंस आहे त औरत जो कमु आहे परवरिश करणु. सो तव्हां जेको पंहिंजी नई जनरेशन बि ठाहे रहिया आहियो उहा बि उन तरीक़े सां त न ठाहे सघंदो जेकॾहिं तव्हांजो ज़हन सुकून में न आहे. आख़िर में चाहींदमि तव्हांजी नज़म शामिल थिए असांजे प्रोग्राम में. ॾाढी ख़ूबसूरत लफ़्ज़ जनाब जा जेके असां सभई किताबनि में बि पढ़ंदा आहियूं, जनाब जी ज़ुबान सां बि ॿुधंदा आहियूं. अॼु मां चाहियां थी असांजे प्रोग्राम में बि शामिल थिए के अहिड़े ख़ूबसूरत लफ़्ज़ जेके तव्हां असांजे व्यूअर्स जे लाइ शामिल करणु चाहियो. ज़रूरु ज़रूरु. अच्छा, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां वटि असांजी तख़लीक़ एतिरी घणी हूंदी आहे जो असांखे सम्झ में न ईंदो आहे त छा ॿुधाइजे. हिकिड़ो ग़ज़ल आहे, जग जो जहिड़ो छा माना, माण्हूअ वटि बसि चाराना. जग जो जहिड़ो छा माना, माण्हूअ वटि बसि चाराना. जीवन जी गाॾी बीही वई, जीवन जी गाॾी बीही वई, आओ खणी तूं के पाना. ॿाहिरि केॾा गुलशन आहिनि, अंदरि केॾा वीराना. ॿाहिरि केॾा गुलशन आहिनि, अंदरि केॾा वीराना. ऐं घर में जे माण्हू न हुजनि, मुंहिंजो हिकिड़ो ग़ज़ल जो नज़र, घोड़ा रहंदा आहिनि घर में,
घर तंबेलो केसी ताईं, घर में जे माण्हू न हुजनि, घर मिड़ियो ई कख काना, ऐं मूंखे मुंहुं खां पोइ विधनि केॾा अजरक ऐं गाना, अल्लाह, मूंखे मुंहुं खां पोइ विधनि केॾा अजरक ऐं गाना, ऐं मरंदे वक़्तु हथनि में हूंदा 2 आना या 6 आना, मरंदे वक़्तु हथनि में हूंदा 2 आना या 6 आना, अंदर में का उञ ॿरी पे, ॿाहिरि छुलकिया पैमाना, ऐं तोसां गॾिजी हलंदा हाणे, हाशिम भाई तोसां गॾिजी हलंदा हाणे मां ई मुंहिंजा अफ़साना। ऐं आख़िरी शेर आहे त हिकिड़ा सियाणा माण्हू आहिनि, हिकिड़ा सियाणा माण्हू आहिनि, ॿिया मूं जहिड़ा दीवाना, जग जो जहिड़ो छा माना, माण्हू वटि बसि चाराना। वाह वाह, ॾाढी ज़बरदस्त गज़ल ऐं हक़ीक़त जो मंज़र पेश कंदड़ गज़ल, माशाल्लाह। थैंक यू सो मच असां गॾु हुजण जे लाइ, अली ज़ाहिर साहब पंहिंजो वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में शामिल करण जे लाइ। तव्हांजी भी बड़ी मेहरबानी हमारे साथ होने के लिए, हमारे प्रोग्राम में शामिल होने के लिए, हमारे व्यूअर्स तक बहुत अच्छी अच्छी बातें पहुंचाने के लिए। आखिर में हाशिम भाई जो आवाज़ सां शामिल कयूं पिया। हाशिम भाई इंतज़ार असांजे जेके नाज़रीन आहिनि उहे तव्हांजे गाने जा मुंतज़िर आहिनि, ऐं इंशाअल्लाह नाज़रीन तव्हां सां मुलाक़ात वरी इंशाअल्लाह सुभाणे वारे प्रोग्राम में थींदी। तेसि ताईं जी सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन गाने सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। जी हाशिम भाई। सांवरियों बावरियों जादू क्यों कह
जो